सभा का पहिरीं रुख कंदासीं भान सईदाबाद, जिते शहरी इंतज़ामिया जी सुस्त रवी सबब शहर गंदगी जे वर चढ़ी रहियो आहे। शहरनि जी मुश्किलातुनि ऐं तफ़सील लाइ सिराज बुगियो जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल, असां हिन वक़्तु भानसिदाबाद शहर जे सखी सैयद सलेमान शाह कॉलोनी में मौजूद आहियूं। हिते जेको आहे सखी सैयद सलेमान शाह कॉलोनी मुकमल तौर गंदगी जे वर चढ़ियल आहे। असां भानसिदाबाद शहर जे जेके मेन जेको शहर आहे, असां उन जी विज़िट कई कॉलोनियुनि मेहरान कॉलोनी ऐं जेको आहे शोरा मोहल्ला जो विज़िट कयो त उते बि गंदगी जा ढेर लॻल आहिनि। पर टाउन इंतज़ामिया जेको आहे सो को बि जेको आहे सो इन बारे में एक्शन न खयो आहे। ऐं जेको ही महीनो हली रहियो आहे भलारो महीनो 12 रबियल अवल अचण वारी आहे। रबियल अवल जो महीनो जेको आहे सो हली रहियो आहे, पर भानसिदाबाद शहर जेको आहे गंदगी जे वर चढ़ियल आहे। ऐं हिते जेके स्वीपर अचनि था उहे पंहिंजे मर्ज़ीअ सां भानसिदाबाद शहर में जेको स्वीपर अचे थो उहो 9 बजे 9:30 बजे अची पंहिंजो जेको आहे सो ड्यूटी करे थो। पर उन्हनि जो जेको ड्यूटी जो टाइम रखियल आहे उहो टाइम रखियल आहे सुबुह जो 6 बजे 6:30 बजे 6 बजे धारे। जेके हू पंहिंजे मर्ज़ी सां स्वीपर अचनि था 9 बजे 9:30 बजे 10 बजे अचनि था, उहे जेको आहे सो पंहिंजो कमु कनि था। उहे बि मतिलबु उन्हनि खे बि टाउन इंतज़ामिया इन जेको आहे सो ते नाहे ठाहे वियो त तव्हां 6 बजे ऐं 6:30 बजे जेको तव्हांजो टाइम रखियल आहे उन टाइम ते भानसिदाबाद शहर ऐं जेके कॉलोनियूं आहिनि उन्हनि में जेको आहे सो सफ़ाई सुथराई करे ऐं जेको आहे सो उन ते अमल दरामद कयो। पर उन खां अलावा अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त ॿी ॻाल्हि त असां छॾियूं था, पर हीउ जेको महीनो हली रहियो आहे भलारो महीनो ऐं उन खां अलावा 12 रबियल अवल पिणु अची रही आहे, पर भानसिदाबाद शहर टोटल गंदगी जे वर चढ़ियल आहे। ऐं भानसिदाबाद जो शहर ड्रेनेज जो सिस्टम त हुअं ई तबाह आहे, पर हिन वक़्तु जेके नालियूं आहिनि उहे मुकमल तरह ते जेको उथली ऐं भानसिदाबाद शहर खे ॿोड़े ऐं गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। ऐं जेको गंदो पाणी आहे नालियुनि जो उहो शहर में बिल्कुलु बाक़ाइदगीअ सां जिते नालियूं बंदि पियलूं आहिनि उन्हनि जो पाणी निकिरी ऐं शहर जे जेको रोडनि मेन रोडनि रस्तनि ते अची वियो आहे। पर टाउन इंतज़ामिया अञा ताईं को तहरीक नाहे वरितो। टाउन इंतज़ामिया जो अमलो अलाए किथे ग़ाइबु आहे। कैमरामैन सफ़ीला बुगियो सां गॾु सिराज बुगियो, KTV न्यूज़, भानसिदाबाद। नाज़रीन, कंदकोट में बदअमनी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियुनि ऐं तंज़ीमुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। तफ़सील ॾिसूं था जानी जोनसाल बलोच जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं कालटेक्स कंदकोट में, जिते 16 ॾींहं अॻु जेका आहे सो त इशफ़ाक़ अहमद सुमरो ऐं आशिक़ अली सुमरो खजी आहिनि। इन जे बारे में जेका आहे सो त बाज़ियाबी जे बारे में एहतिजाज ऐं रैली कढी वियो आहे ऐं रोड ब्लॉक आहे। वधीक अॻुवान मौजूदु आहिनि, इन्हनि खां मालूम कयूं था त इन्हनि जो छा चवणु आहे। हुकूमत SP साहब खे बदिली करे ॿियो को सुठो ऑफिसर रखे त हिते अमन अमान थिए। बाक़ी हाणे हिते 15 माण्हू अगवा थियल आहिनि, कोई इंतज़ामिया कोन्हे, कुझु बि कोन्हे को। राति जो 9 बजे खां पोइ निकिरणु महाल थी वियो आहे। कंदकोट डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे, उन जे करे महिरबानी करे अर्ज़ु आहे IG सिंध खे। गुराणी मेमण साहब IG आहे जेको आहे तमामु हिकिड़ो ऑनेस्ट ऑफिसर आहे, पर हिते SP एतिरो अहिड़ो रखे जेको अमन अमान के कायम रखे। अॼु जो एहतिजाज मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी धुरियूं हिन एहतिजाज में वेठल आहिनि। सुमरा बिरादरी जी तरफ़ां धरणो लॻल आहे, असां उन्हनि जी हिमायत में वेठा आहियूं। पर हिते ॾहाणनि जा वारिस, लाशारनि जा वारिस, मलकनि जा वारिस, तव्हां ॾिसो था त 40 खां माण्हू जॾहिं खां SSB आयो आहे 40 खां माण्हू प्लस कजी विया आहिनि। 8 माण्हू हिन वक़्तु खयल आहिनि। जेको गुज़िरियल हफ़्ते SSB साहब असांखे टाइम ॾेई वियो हफ़्ते जो 6 माण्हू अगवा थियल आहे, हिन हफ़्ते में 2 माण्हू वरी ॿिया अगवा थी विया आहिनि। असां सम्झूं था त हीअ बद इंतज़ामी जी इंतिहा आहे। हिन SSB साहब खां कमु चढ़ियल आहे। SSB साहब असांखे हिन में असांजो ज़िलो, छाकाणि त अहिड़ी एरियास आहे जेको बलोचिस्तान जी पटी हिन सां सरहदूं पाण में ॻंढिजनि थियूं। ॾोहारी ॾोह करे हलियो थो वञे, या पंजाब जे पासे हलियो थो वञे, या बलोचिस्तान जे पासे हलियो थो वञे, या वरी हिन पंहिंजे इलाइक़े जा माण्हू उन्हनि सां मिली जुली हिन शहर खे ॼाणी बुझी बद इंतज़ामी जे वर चाढ़ियो वियो आहे। इहो अफ़सोस सां ॻाल्हि करणी पए थी त ज़िलो कश्मीर बदअमनी जो मर्कज़ बणिजी चुको आहे। हर आए रोज़ कहीं न कहीं जॻह खां काथे चोरी जी वारदात, काथे अगवा बराए तावन जी वारदात, काथे घर में घिरी करे यारूमाल करे सामान खणण जी वारदात ॿुधण में अचे पई। असां ज़िले इंतज़ामिया खे या गुज़ारिश था कयूं त अवाम हिन वक़्तु मायूस थी चुको आहे। तव्हां मज़बूत थी करे अवाम खे रिलीफ ॾियो, अवाम खे अमन अमान ॾियणु इहो ज़िले इंतज़ामिया जो कमु आहे। ऐं हिन वक़्त ते असां ख़ामोश हुआसीं। हाणे असां एहतिजाजी दायरे खे वसी करे हिन नेशनल हाईवे खे बंदि कयो आहे। जेसि ताईं असांजा जात मुतालबात पूरा न कया वेंदा तेसि ताईं असां वेठा रहंदासीं।
ऐं असांजा जायज़ मुतालबा त पूरा थींदा त पोइ इंशाल्लाह असां हिते उथंदा। तव्हां एहतजाज में शरीक अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। इन्हनि जो इहो ई चवणु आहे त SSP नाल थी चुको आहे। SSP जे अचण खां बाद में जेका आहे सो 8 खां 10 माण्हू जेका आहे सो त मुहिमी खजी आहिनि। हिन टाइम ताईं हुनजो जेका आहे सो त माना वारस रौदा रड़दा रहनि था पर बाज़ियाब न थी सघिया आहिनि। हिननि आला ऑफिसरनि खां IG सिधर DIG लालकाणा SSP खां घुर कंदे चयो त जल्दी बाज़ियाब कराए वञे न त एहतजाज जारी ऐं सारी रहंदी। कैमरामैन ख़ादम हुसैन सां गॾु जानी जंसाल। तंगवाणी जे ॻोठ हाजाणो में बरसात मुतासिरनि जी वाहर नाहे थी सघी, जंहिं सबबि हू सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। तफ़सील ॾियण लाइ लाइन ते मौजूदु आहे अब्दुल क़यूम बखराणी। जी अब्दुल क़यूम, तफ़सील खां आगाह कंदा। जी बिल्कुलु, असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं हाजाणा मोड़ जाफ़राबाद रोड ते, जिते सैलाब मुतासिरिन 1.5 महीनो गुज़रण जे बावजूद बि मेन रोड ते आबाद आहिनि। उन जा जेके घर हुया सैलाब बरसात सबबु मुकमल तौर तबाह थी चुका आहिनि। हिते बरसात जे पाणी हुजण जे करे जेको आहे इलाइक़े में मुख़्तलिफ़ बीमारियुनि कर खयो आहे। गैस्ट्रो मलेरिया सबबु काफ़ी ॿार जेको आहे बीमारी में मुब्तला थी विया आहिनि। ऐं जॾहिं असांजो हितां जे मुतासिरनि सां ॻाल्हि ॿोल थियो, हुननि जो चवणु आहे त सिंध हुकूमत या DC जे तरफ़ां हिन टाइम ते असांखे को बि रिलीफ न मिली सघियो। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त असांखे राशन टेंट वग़ैरह ऐं मेडिकल कैंप लॻाए असांखे जल्द खां जल्द रिलीफ ॾिनो वञे। जी नाज़रीन, गंबट जे पीपल्स पार्टी अॻवान डॉक्टर असदुल्ला शेख काश न्यूज़ जे नुमाइंदे एहसान अली चांग सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त तव्हांखे ॾेखारियूं। हाँ जी बिल्कुलु नाज़रीन, हिन महिल असां मौजूदु आहियूं PP अॻवान डॉक्टर असदुल्ला शेख वटि। डॉक्टर साहब जूं जेके महिनतूं ऐं कावशूं आहिनि उहे गंबट जे अवाम खां गुजून आहिनि। ऐं मुसलसिल जेको बरसाति पवण सबबु गंबट में जेको बरसाती पाणी हो उहो निकाल करण में डॉक्टर साहब जो अहम किरदारु डॉक्टर साहब अदा कयो आहे। वधीक असां सां डॉक्टर साहब मौजूदु आहे। अचो त डॉक्टर साहब सां ॻाल्हि ॿोल कयूं त डॉक्टर साहब जा कहिड़ा वीचार आहिनि ऐं गंबट में जेको ॿोॾि जी सूरत हाल हुई ऐं पाणी जेको इंतिहाई जेको सूरत अख़्तियार करे वियो, त डॉक्टर साहब कहिड़े तरीक़े सां उहो पाणी कढायो आहे ऐं हुन सां कहिड़ियुनि इंतिज़ामनि जेको आहे हुन सां तावन कयो आहे। साईं, ही तक़रीबन जेका बरसातूं शुरू थियूं असां वटां सेप्टेम्बर जे महीने खां, अगस्त ऐं सेप्टेम्बर जे महीने खां, ताकां सॼो ॿोॾि जो मंज़र थी वियो। तमामु बरसातुनि जे करे तबाहकारी थी वई। उन में असांजो इलाइक़ो गंबट, खोड़ा, राणीपुर, सोबोदेरो असांजो बि तमामु घणो मुतासिर थियो। असांजो एतिरो पाणी तक़रीबन 7 खां 8 फुट रोडनि ते बीहजी वियो। को बि ज़रियो कोन हो पाणी कढण जो। ॾाढो परेशानीअ जो आलम हुयो। पोइ हर हिकु दोस्तनि सभिनी पंहिंजो कंट्रीब्यूट करे कोशिशूं ॾाढियूं वरितियूं पाणी कढण जूं। पर असली ॻाल्हि इहा हुई त सर जेसीं ताईं टेक्निकली इशूज़ खे असां रिज़ॉल्व न कंदासीं ऐं असांखे गवर्नमेंट जो ताउन न हूंदो त असां कुझु बि न करे सघंदासीं। काफ़ी सारा असांजा दोस्त कट बंदि करण जे लाइ, कट जेको उन्हनि हयो रोड़ी कैनाल खे, उनखे बंदि करण जे लाइ 5-7 ॾींहं धरने ते वेठा, इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ु वेठा। बहरहाल थियणो ईअं हुजो, जेको मुंहिंजो नज़रियो आहे त असांखे इंतिज़ामिया खे हमेशह गॾु खणी हलणो आहे। इंतिज़ामिया खां सवाइ असां कुझु बि न पिया करे सघूं। पोइ अल्लाह पाक जी मदद सां मां पंहिंजी पार्टी क़यादत सां राब्तो कयो ऐं उनखां पोइ डिप्टी कमिश्नर साहिबु असांजो ख़ैरपुर जो शर्जील नूर साहिब सां राब्तो थियो। पोइ जिन मूंखे पंहिंजे ताउन जी कंप्लीट यकीन दहानी कराई। मां मुंहिंजे वधि में वधि शुक्रगुज़ार आहियां अदी फरियाल टालपुर साहिबा जो ऐं साईं अब्दुल्ला शाह, साईं मुराद अली शाह साहिब जो, जंहिं असांजो सॼो नेटवर्क सम्झो ऐं ॻाल्हि कई। उनखां पोइ शर्जील नूर साहिब जन मूंखे हिकिड़ी पूरी कमेटी तश्कील करे ॾिनी, जंहिंमें असांजो स्कार्प, इरीगेशन, पब्लिक हेल्थ, हर डिपार्टमेंट जा अमलदार गॾु हुया। असां पहिरियों दफ़ो ज़िंदगीअ में ट्रैक्टर ट्रालीअ ते चढ़ी वञी असां 25 ॼणनि जो स्टाफ हो कंप्लीट, जंहिंमें असांखे टोटल इरीगेशन जो सॼो स्टाफ हुयो, पब्लिक हेल्थ जो सॼो स्टाफ हुयो। असां पंहिंजो पूरो इलाइक़ो लास्ट तक़रीबन 8 ॾींहं अॻु विज़िट कयोसीं। लास्ट संडे ते विज़िट कयोसीं ऐं असां पाणी जी डेप्थ मापीसीं त तक़रीबन किथे केतिरो पाणी बीठो आहे।